ॾिसो ॾाढाई भाऊ ॾिसो ॾाढाई सॾाई तो पाण खे जबल केवली बि नाही मुंहिंजे आॾो जिथे न छॾिया आहिनि। रसबा असां पंहिंजे तरफ़ां वॾी कोशिशि कई थी मल हाराई न आहे मल गती पई आहे ऐं त अॻिते ईअं न थींदो बाबा। उन चकर मां तोखे घुरायो बि हुयो तोखे केतिरो मां हिते वेही सम्झायो त हीअ असांखे मल कीअं बि करे खटणी आहे। केॾी असांजी शर्त रखियल आई 1.5 करोड़ रुपयो खटिया तोखे इहा बि सम्झ में ॻाल्हि न आई। जेॾी महिल अची थो त 20,000 ॾे 30,000 ॾे काॾे न करे एॾा पैसा पैसा मल त असां हरनि खे मारियूं बीठा हुआसीं वीचारे कमु राबर खाने पुटनि ख़राबु कयो आहे बाबा। इहे कहिड़ा आहिनि राबर खान जा पुट कहिड़ा इहे नवां साम आया आहिनि छा हिननि खे ख़बर न आहे छा शहबाज़ खान सां वेर सम्झ त पंहिंजी ज़िंदगीअ तां हथु खणणो पवंदो। ॾिस राबर खाने जा पुट उडरिया पंहिंजनि ॿ हथ मथे पिया खणनि इहे ॻोठा विच में अची आहे मां मुर्सी करे मल गॾाए विधी आहे बाबा। जबल छा राबर खान जे पुटनि खे इहा ख़बर न आहे छा त तूं शहबाज़ खान जो माण्हू आहे। इन्हनि जी एतिरी औकात कीअं थी आहे लॻे थो त हिन जो बिलो करणो पवंदो पुट। मूंखे रुॻो तव्हांजी इजाज़त जी ज़रूरत हुई अहिड़ी का ॻाल्हि ई न तव्हां मूंखे इजाज़त ॾिनी राबर खाने पुटनि खे भितर वांगुरु मारे न छॾिया त मुंहिंजो जबल नालो वधाए ॾिजे। जबल रणनि सां कुझु न थींदुई मूंखे कमु करे ॾेखार इहे छोरा मूंखे मारे ॾे जीअं चई तीअं कंदो मां जेको माल खपई ॾींदो मां हथियार खपनि हथियार ॾींदो मां राबर खान जा पुट मूंखे लेटाए ॾे इहे न थिए जो 10 साल अॻु तोखे ख़बर आहे त मां छा कयो। ॾिस जेको 10 साल अॻु थियो न उन ॻाल्हि जो हिकु हिकु पल मूंखे यादि आहे बाबा। वञ जबल वञी पंहिंजे कम खे अंजाम ॾे इहे न थिए त तूं पंहिंजे सिर तां हथु खणी वेही। ॾिस ठीकु आहे पोइ मां हलां थो जीअं बिन में पाणे तमाकू ॿुधंदा कान का ॻाल्हि हा वञ ठीकु आहे बाबा। चोरी चोरी है वॾी गर्मियां था वॾी गर्मियां मच्छर भलाए काॾे हलियो मरिया से खून थिया से हल कया दोस्त अहिड़ा तबाही मचाया असांजो हुते माण्हू बंगला ठाराया छा कजे अलाए काॾे मच्छर बि मज़ो बि नथो अचे हुन खां सवाइ आहे छा तूतरीअ जो ॾाढो परेशान थो कजांइ वञा चांहि केरु पीआई मरिया से खून थिया से जलेबी तूं हिते वेठो आहे सॼो शहर ॻोल्हियो थो मां सॼो शहर संगत रखी तोसां फाथासीं मच्छर। जानू केतिरा ॾींहं थिया आहिनि रुॻो आसरा ॾिना ते शिकार त को थियो ई न आहे। बस तोखे त ख़बर आहे न त जानू ख़ाली आसरो न ॾींदो आहे को न को बंदोबस्तु करे आयो हूंदो तॾहिं त तोखे घुरायो आहे। हा जानू हा उहा त मूंखे पक्का पर छाजो बंदोबस्तु करे आयो कंहिंखे राता ॾियणा आहिनि। राताव त हिन सॼे ॻोठ खे ॾियणा आहिनि पर वधि में वधि मुंहिंजो हिकिड़ो दुश्मन आहे जंहिंखे मां कॾहिं बि न बख़्शींदुसि। दुश्मन कहिड़ो दुश्मन ही मां छा पियो ॿुधां जानू। दुश्मन खे फ़िलहाल छॾे ॾे अकबर खे मोकिलियो आहे जाचा लाइ समूरो ॻोठ सुम्ही पवंदो अकबर अचे त पोइ हली ॾियूं था ॻोठ ते राता। हा जानू हा इंतज़ार रुॻो अकबर जो आहे अचे त हली था ॻोठ खे ॾियूं टांडा। वालेकुम सलाम। शेर खान कहिड़ा हाली वा सट कॾहिं थो कराई? सट दिन जी चंडीअ ॻाल्हि आहे खेर करे कराईंदुसि फ़िलहाल हाली अञा कचो आहे। ठीक है शेर खान को असां भी सट ते ईंदासीं।
दानियल फसल तैयार आहे 2-3 ॾींहंनि में सटनि जी हल दादा खे ॾिसूं था हा दा माशाल्लाह इला अनु बि भलो थियो आहे हल दादा खे हली ॾिसूं था 2-3 ॾींहंनि में सट कराए हा दा हलो अटो 100 रुपया किलो तेल 330 रुपया तोसां तो ॻाल्हायां मां तोसां ॻाल्हायो हो पटाला 100 रुपया अटो 100 रुपया तेल 130 हल इमरान खान एॾी महांगाई वरी चोट चढ़ी वई आहे उन ॾींहुं मलाई त चई त भत आहे तूं हाणे पढ़ियल आहे वरी असांखे चरियो थो करीं केतिरो ॻोल्हियो त मां इहा ख़बर अथई जलेबी कहिड़ो कमु अथई जो मूंखे ॻोल्हींदो पियो सॼो ॾींहुं कमु तो में कोन्हे को पर तोखां सवाइ सरे कोन थी पैसो बि कोन हो मां जो चांहि तांहि पीआरींदो आहे न इहा ख़बर आहे तूं चांहि कराईंदो आहीं सदाईं तोखे खीसे में रुपयो बि कान्हे भला हाणे मिसकिनी हाल आहे दोस्त आहे संगतदार आहे तूं मुंहिंजो डटा न ॾे हाणे डटा न ॾे चांहि त तोखे पीआरींदासीं उन ॾींहुं लेखी पोइ राजा वारा गॾु हुजई त बसि त तुंहिंजी मर्ज़ी असांजी सरे कोन तोखां सवाइ चांहि जी ॻाल्हि बि न हूंदी पर मथे में सूर पए थो वेल सवेल मां चयो चुको पीआरींदो आहे लभी कोन पियो सूतलीअ ॿुधिया केॾे में ईअं को हा टमाटे ॿुधिया ख़बर आहे हाणे चांहि जो चुको पीआरींदे या तिखो थियां हा हा जलेबी हिन ॻाल्हि खे ॾिसां त छॾ त मां 2 मिंट अख़बार पढ़ी वठां तूं छा पढ़ंदे अख़बार में उन ॾींहं जो चई त जेको आहे हिते भत थियो आहे हुते हुई मल हरू भरू छो थो फोटू थो ॾिसीं भला अख़बार में पढ़ां थो न छा लिखियल आहे पढ़ ॿुधाए गमत अस्पताल में नओं कारनामो बिना ऑपरेशन जे नौजवान नारीअ जी दिलि जो सुराख बंद ये नथी ईअं तूं पढ़ भला ए तो ते तो गंबट में लिखियल आहे कंबर में बुरी मर बीबी त जलेबी न बेदर्दीअ खां पोइ नओं ड्रामो आयो आहे वरी कहिड़ो ॾिसो ॾाढाई हा छॾ त 2 मिंट पाण त ॾे न पर ॾिसो ॾाढाईअ जा अदाकार डायरेक्टर सिजाद चांडियो हे छोकिरो चांडियो हा इहो त भलो माण्हू आहे भेण हे सजा छोकिरो चांडियो न हा ॿियो ॾिस छा लिखियल ॿियो ॾिसो हिन में मां हूंदो मां त ड्रामे में हूंदो मां हिन में बस त कर 2 मिंट पाण त ॾे न हा पढ़ो न पोइ ऐं कैमरामैन शहजादा जतियार ॿियो एडिटर सिजाद मला करे छा थो खुड़ीअ मुंहुं जो नालो ॾिस मुंहुं जो नालो छा आहे न आहे ॾिस फहीम चांडियो अज़हर पावर ऐं मोहम्मद सचल ये यहाँ से छा थी हाँ छा थी से पानी तजो बचला उठी अरे ये छा थी से हाँ बचला छा थी यहाँ से छोकरे के लाइ छा थी खबर ही कोनी पई छा थियो हाँ छा थियो हेॾे आने भागा ॻाल्हि कर छो छा आहे छा थियो आहे मुंहिंजो बि नालो अथसि ड्रामे में हा न मुंहिंजो बि नालो अथसि मुंहिंजो ॿुध पढ़ त सही यार पढ़ त सही ॾिसां मन अला करे हुजे से ॾिस मन अला भलाई करे त को खजी वञो अरे दुख जी संगो कान्हे अथदी यासीन जतो हां खडिया दे हलो खडिया दे मां के बुधाय हलो जलेबी खुशा छा थियो आहे खडिया दे दामे खडिया दे अब काने खायो चकड़ा बाबा वञूं था ॿनिनि था चकर धकर हणी अचूं सॼो ॾींहुं घर में वेही बोर था थियूं मायूं त न आहियूं सॼो ॾींहुं घर में वेठा हुजूं हा दा बाबे खे छॾ बाबे जो मक़सदु इहो आहे त सॼो ॾींहुं घर वेठा हुजूं ठहियो मुंहिंजा वॾा अची ॾिसो ॻोठ जा 4-5 माण्हू आया छा कयो बाबा कंहिं चए त असां तुंहिंजा वॾा लथा आहियूं सॼो ॾींहुं रुगो ग पी अथई ठहियो पी सां ॻाल्हाइणी तमीज़ अथव हा बाबा हूअं त असां तोखे नंढा हणी चुको पर हाणे असां तुंहिंजी इज़त नथा कयूं चङा अॻो थिया वेठा करे जान छॾायो
तेरे मथो खाई आओ बाबे जो रेस छा चयो दा रेस चयो आहे जेको हथ चयो पूरो करे छॾियो से जेकॾहिं हे सही आहे इजाज़त ॾिनी आहे त मां अॼु साईं वञी राजा जी क़बर तयारु थो कयां। राजा जो लाश त कुतनि खां खाराईंदासीं, कुतनि खां। जल्दबाज़ी न कजो बाबा, सोची सोची कदम खणजो। अदा बार बार राजा खे भॼी वञण जो मौक़ो कोन ॾींदासीं। हली वियो काॾे निकिरी पिया हाणे ना वञूं था ज़मीन ते चकर हणी अचूं पिया। जल्दी मोटण जी कजो भा दादी राजा वारा मिली पवनि त चयमि त सोची सम्झी कदम खणजो। हा अदा हा असां हाणे हलूं था। जबल वाह जो ॿारनि खे सबक़ खोजी तूं मां यको पियो थो ॿुधां पुट जबल तूं वॾो सॼो आहे ॿारनि खे का सुठी सलाह ॾे। वाह जो भयू मोकियो रे भूख वनी भूखड़ी वनी दसिया जबल हज भयू भूख वालेकुम सलाम। अदा राजा कहिड़ा हाल खेरा अचो वियो। भाऊ फादली न मां वेण न आयो कुछ कम था में अदा राजा जेको कमु आहे अचो वेही उहो कमु कयूं था पुछूं था। हा राजा हुकुम कर कहिड़ो कमु आहे बाबा हुकुम कर। भाऊ फादर ॿियो सभु खेर चाची रोशन जी यार मां ॻोल्हे में चाचो रोशन मूंखे किथे मिलंदो। हा चाहे रोशन हिते पाड़े में रहंदो आहे राजा चाहे रोशन में तव्हांजो कहिड़ो कमु कार खे फ़िलहाल तव्हां छॾे ॾियो मूंखे इहो ॾिसो तूं मिलंदो किथे हुनजो घर किथे आहे। अदा राजा ॿ घर छॾे टे घर ते चाहे रोशन जो घर अथव चाहे रोशन तव्हांखे उते ई मिलंदो। वॾी महिरबानी भाऊ फादर सही आहे चङो मां हलां थो। ठीकु आहे। अदा भयूं पियो थो रड़ियूं करे कहिड़ो कमु फाथो अथव वरी। उधाने लाइ उते होॾे बीठा था बनी भयूं ख़बर त वाह हिन मुंहिंजे हक़दार अचे था। हा भयू आहे भयू बि फूकणी आहे फूक बि ज़रूर पर फाटंदी कोन। भयू टारो कर हाणे टारो कर ॼाण मेलो मथो किथे मारिजी न भयू त फूकणी न फिसी पोइ भॼ। माण्हू माण्हू खे आवयो खाई ॾिसो ॾाढाई भाऊ ॾिसो ॾाढाई रही नाहे भाऊ कंहिंमें सचाई ॾिसो ॾाढाई भाऊ ॾिसो ॾाढाई नाहे कंहिंजो को हाल भाई ॾिसो ॾाढाई भाऊ ॾिसो ॾाढाई।